एक ॿी अहम ख़बर आहे त रेंजर्स जो गैरकानूनी हाइड्रेंट्स जे ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। एक हाइड्रेंट ॾाथो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अमां ब्रेक कयो पिया मंगो पीर परसा ज़ेबू ॻोठ में रेंजर्स कार्रवाई कई आहे। हेल ताईं 187 गैर कानूनी हाइड्रेंट्स ॾाथा विया आहिनि। ऑपरेशन दौरान 21 हाइड्रेंट्स सील कया विया आहिनि। आवाज़ ॿुधो त 163 खे ड्राहे 162 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। रेंजर्स तर्जुमान चयो आहे त ऑपरेशन दौरान 39 गैरकानूनी सब सवाइल बोर कनेक्शन जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थी आहे। 17 सील कया विया आहिनि, 22 कनेक्शन ख़त्म कया विया आहिनि। ऑपरेशन खां पोइ 200 मिलियन गैलन रोज़ानो पाणी जी फराहमी बहाल कई वई आहे। पाक रेंजर्स गैर कानूनी हाइड्रेंट्स ख़त्म करण ताईं ऑपरेशन जारी रखंदी। अपडेट कयूं पिया मांखे रेंजर्स गैर कानूनी हाइड्रेंट्स ख़िलाफ़ ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन हिन वक़्तु बि जारी आहे। हिकु हाइड्रेंट ॾाथो वियो आहे।